अवामी प्रेस क्लब के मुबारकबाद दियां थो जो को हर साल मुशायरा मुख्तलिफ़ ॾींहंनि ते तकरीबूं कंदो रहंदो आहे। अॼो कोई मुशायरो उन जी कड़ी आहे जो को हिते रज़ाकाबाद में रखायो वियो आहे, जंहिंमें असांजे ज़िले ठटे जा, कराची जा, मलीर जा सभु पूरा शाइर हिते मौजूदु आहिनि जेके पंहिंजी शाइरी पेश करे दाद वसूल करे रहिया। ऐं सम्झां थो त हीअ सेहतमंद सरगर्मी आहे। असांजो माशरो जिन मसइलनि में उलझियल आहे, असांखे अहिड़ियूं अदबी महफ़िलूं, मुशाइरा, रिहाणियूं रचाए माण्हुनि में शऊर पैदा करिणो आहे, माण्हुनि खे में जागृता पैदा करणी आहे, पंहिंजे मसइलनि जी उनखे आगाही ॾियणी आहे। सो अॼो को मुशाइरो उन जी हिकिड़ी कड़ी आहे, उन ई सिलसिले में हिकिड़ो क़दम आहे जंहिं ते आऊं हिकु दफ़ो ॿीहर वरी बि मलीर अवामी प्रेस क्लब जे तमामु साथियुनि खे मुबारकबाद पेश करियां थो ऐं इन मुशाइरे जे मुंतज़मीन खे बि उन सां गॾोगॾु जिन सभिनी गॾिजी अॼो कोई मुशाइरो मुनक़द कयो, असां सभिनी खे हिकु नओं जेको माहौल ॾिनो आहे, उन ते आउं सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां। महिरबानी।